अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त सिंधी ॿोलीअ में उहे कहिड़ियूं वेबसाइटूं आहिनि जिन ते असां ख़बरूं पढ़ी जी हिन वेबसाइट ते काफ़ी कैटेगरीज़ में ख़बरूं पढ़ी सघूं था। हींअर सिंध जी मौसम जी छा सूरत हाल आहे तव्हां मथे ॾिसी सघो था। अॼु मंडे आहे, 27 अगस्त आहे, त उहो लिखियलु आहे ऐं इहे साॻी वेबसाइट तव्हां उर्दू या इंग्लिश में करे सघो था। हिन में कुझु एड्स आहिनि, हिन में कुझु एड आहिनि जेके ऑटो प्ले थी विया आहिनि। हाणे उन्हनि खे मज़मून वीडियो काफ़ी सारा, हिन जा फ़ॉन्ट काफ़ी सुठा, हुन जा फ़ॉन्ट काफ़ी बहितर आहिनि पहिरों की हुन वेबसाइट खां। हीअ ॾिसो, सिंध ते या दुनिया ते जिते तव्हां क्लिक कंदो तव्हांखे उहे ख़बरूं मिलंदियूं। लाइव टीवी तव्हां ॾिसी सघो था। पंजाब तफ़री, टनो मोहम्मद ख़ान, जाम शोरो, हैदराबाद, खैबर पख्तूनख्वा, काफ़ी सारा नाला आहिनि। एशिया, ओलंपिक्स,
खे उर्दू में कयूं त ॾिसो urdu.sindhnewsonline.com। ॾिसो सॼी उर्दू में थी वई, सुफ़ा अवल पाकिस्तान सिंध दुनिया तारीख़। त ही हुई अॼु जी वीडियो। उमेद थो कयां तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु घंटी जे आइकन ते क्लिक कंदा। जेकॾहिं व्हाट्सअप फेसबुक वग़ैरह ते ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो चैनल विज़िट करणु न विसारींदा। महबूब हुंगोर जो ऐं लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजनि प्यारनि सां ज़रूरु शेयर कंदा। मिलां थो हुन खां दिलचस्प वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा।